अहम खबर आहे कराची खां मुखालिफ धुर जो कम रुगो तनकीद करणी आहे। इहो चवण आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो। अपडेट कंदासीं। अहम खबर आहे मुखालिफ धुर तनकीद भली करे पर इख़लाक़ियात जे दायरे में रहे। जेसीं ताईं अल्लाह चायो सूबे जी आवाम जी ख़िदमत कंदो रहंदुसि। अपडेट कंदासीं। अहम खबर आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। भारत फॉल्स फ्लैग ऑपरेशन जो इल्ज़ाम लगाए पाकिस्तान ते हमलो कयो। इहो चवण आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो। पाक फ़ौज भारत खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। अवां अहम खबर शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में वफ़द दुनिया आॾो भारत खे वाइको कयो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भरपूर नमूने अमेरिका समेत ॿियनि मुल्कनि आॾो मौक़िफ़ पेश कयो आहे। अवां अहम खबर शेयर कंदासीं। सुभाणे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी भरपूर नमूने आजिया कई वेंदी। एक भेरो ॿीहर अवां अहम खबर शेयर कंदासीं। कराची खां मुखालिफ धुर जो कम रुगो तनकीद करणी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण आहे त मुखालिफ धुर तनकीद भली करे पर इख़लाक़ियात जे दायरे में रहे।